असांखे पंहिंजे महबूब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी तशरीफ़ आवरीअ ते ख़ुशीअ जे इज़हार जे लाइ ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जे शुक्र अदा करण जे लाइ हीअ बाबरकत मीलाद शरीफ जी महफिल नसीब फरमाई आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए, सभिनी खे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन जी सुन्नत पाक के मुताबिक जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए। बाबरकत महफिल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, सादात सगोरा, मुअज़्ज़ज़ीन व नात खान, बिलखुसूस मीर महफिल सदर मजलिस उस्ताज़ुल उलमा क़िबला साई मुफ्ती नूर अहमद नक्शबंदी मुजद्दिदी मुंहिंजा मामा साईं दामत बरकातुल आलिया जलवा फ़रोज़ाइन ऐं मुंहिंजा भाउ शेरे दादू हज़रत अल्लामा क़िबला साईं मौलाना अब्दुल वहीद कुरैशी नक्शबंदी दामत बरकातुल आलिया ज़ीनत महफिल मुहतरमुल मक़ाम क़िबला साईं सैयद खुर्शीद अहमद शाह दामत बरकातुल आलिया ऐं असां जी सॼी हिन महफिल के ऐं कारवान के हलाइण वारा मोहतरम जनाब भाऊ साईं मौलाना मोहम्मद सादिक साहिब जी अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं दुआ गुआयूं साईं ज़हीर अहमद साहिब जिन जा ऐं ॿिया जेके भी साईं जा गॾ सां गॾु ॿियो केरा साईं जा बिरादरान रिश्तेदारान ऐं ताउन में रूहानी जमायत अशरफिया रही आहे। असां सभिनी जा दुआ गुआयूं अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जी ही ख़ुशी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ही महफिल पाक खालिस हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जी मोहब्बत में रखी वई आहे। जेके भी मीलाद जूं महफिलूं आहिनि उन जो अदब कंदा कयो, एहतराम कंदा कयो। जेके माण्हू अचनि था उन्हनि जो भी एहतराम कयो। उहे सभई इश्क में अचनि था, उहे सभई मोहब्बत में अचनि था। जेके भी हिते वेहनि था सभई मोहब्बत में वेहनि था। तोड़े जो असांजा सिक्योरिटी जा साथी उनजो चेक वग़ैरह कंदा आहिनि ऐं लाज़मी भी आहे, हालात भी अहिड़ा आहिनि ऐं उहो लाज़मी भी आहे। उहो सभु हिन महफ़िल जे तहफ़ुज़ जे लाइ आहे या ख़ुदि इन्हनि जी ख़िदमत व इबादत आहे। त हिते जेके माण्हू अचनि था उन्हनि जो एहतराम कयो वञे ऐं एहतराम थिए भी थो अहले सुन्नत व जमायत जे महफ़िलनि पाकनि में। सभई उहे साथी जेके अचनि था रुगो साईं ज़हीर अहमद साहिब जिन जा मेहमान न आहिनि बल्कि मुंहिंजी त दिलि चवंदी आहे त उहे मदीने वारे घोट जा मेहमान आहिनि। सब उन्हीं जे इश्क में था अचनि, उन्हनि जी मोहब्बत में था अचनि, उन्हनि जे हुस्न व जमाल जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ अचनि था, उन्हीं जे इश्क ऐं मोहब्बत ऐं प्यार जे तराननि खे ॿुधण जे लाइ अचनि था। उन्हीं सां पंहिंजो इश्क जो इज़हार कनि था, मोहब्बत वंडनि था। त अहिड़ियुनि महफ़िलनि में मोहब्बत ई मिलंदी आहे, प्यार ई मिलंदो आहे ऐं अहिड़ियुनि महफ़िलनि में जेका रहमत नाज़िल थींदी आहे उन जो अंदाज़ असां नथा लॻाए सघूं। अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि जन फरमाइनि था त एतिरी रहमत नाज़िल थींदी आहे जो उन्हीं जो असर हिकु ॾींहुं न, हिकु हफ़्तो न, हिकु महीनो न बल्कि ईंदड़ साल ताईं उन रहमत जो असर उन जाइ ते रहंदो आहे। सरकार जी आमद, खुशी व महबूब जी आमद, हथ मथे खणे हथ लोटे सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, सुहणे जी आमद। अल्लाह तबारक व तआला भी इरशाद फरमायो या अय्युहन नास ऐ इंसानो। अल्लाह सुब्हानहु व तआला जे कलाम पाक जो रुख इंसानन जे तरफ आहे। कंहिंजे तरफ आहे? थोरो ज़ोर सां। रुगो मुसलमानन जे तरफ ना है
रुगो मोमिनन जे तरफ ना है, रुगो सुन्निन बिरेलवीन जे तरफ अल्लाह सुब्हानहु व तआला जे कलाम जो रुख ना है, पर अल्लाह तबारक व तआला सबनी इंसानन सा मुखातब है। वो इंसान को मुस्लिम है या गैर मुस्लिम है, मजूसी है, मुशरिक है, मुनकिर है, मुनाफिक है, मोमिन है, मने थो या न थो मने, पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त जेकरा तवा के इंसानी सूरत है, इंसानी पेट में आया हो त तवा जो नालो इंसान आ, मां तवा सबनी के सद करे रहियो आया। या अय्युहन्नास इंसानो, ये अल्लाह तबारक व तआला जो सदा है इंसान के, जदा रब करीम इंसान के सद कंदो आ तो जेको हकीकी माना में इंसान आ, सच्चो जेको इंसान आ, त सूरत इंसान जी घणी होंदी आ, अंदर जे अंदर पखड़ होंदो आ, शैतान होंदो आ, गिदड़ होंदो आ, बी का चीज अंदर में होंदी आ, ज़ाहिरी ढांचो ते इंसानी होंदो आ, पर मुजा दोस्तों जेके असल इंसान आए ओए जदा अल्लाह ताला जो कलाम बुधंदा आए, रब करीम जल जलालहु जो सद बुधंदा आए, उनन के एडी त खुशी थींदी आ, उन खुशी जो इजहार मुर्शिद लाल लतीफ सरकार से फरमायो। लतीफ सरकार से फरमाया पिया त हबीबन है मजा में है सद कयो सोमू सब जमार हाणे ओरण इहो थियो। पर बुलंद आवाज से सुभान अल्लाह, पर जो इश्क जो इजहार करे हथ पे खड़ी करे रब्बुल आलमीन जल जलालो इंसान के सद करे रहियो आ। इंसान जड़ा जे मकसद जी गाल हो दिया उन्हीं के ही सद कयो वेंदो आ। उस्ताद पंहिंजे शागिर्दन के सद कंदो आ ते तालिबो ए शागिर्दो छो जो उन जे मकसद जी गाल ते बयान थींदी आहे। एड़ी तरह हकीम डॉक्टर पंहिंजे मरीजन के सद कंदो आ, ओ मरीजो ही मुंहिंजी गाल ॿुधो, उहा गाल उन्हीं जे फायदे जे लाइ हूंदी आहे। एड़ी तरह लीडर पंहिंजी पार्टी वारनि खे सद कंदो आ त उहा गाल उन्हीं जे फायदे वारी हूंदी आ। जॾहिं अल्लाह ताला टोटल इंसानन खे सद कयो आहे, इन जो मतलब जेका अॻी गाल हली रही आ सा सभिनी इंसानन जे फायदे जे लाइ आहे। रब करीम जल जलालहु सद करण खां बाद हाणे फरमाए तो दिया अय्युहन्नास कद जाअकुम ऐ इंसानो बेशक तव्हां वट अची वयो। मौला सा वट छायो आ। अल्लाह तबारक व तआला फरमायो बुरहान बुरहान तव्हां वट अची वयो आ। व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐ तव्हां जे तरफ असां रोशन चमकंदड़ नूर नाज़िल फरमायो आहे। रोशन नूर तवाजे तरफ नाज़िल कयो आ। मुझा दोस्तों इनी मजा मुराद कुरान करीम आए जेको अल्लाह तबारक व तआला नूर जी सूरत में असा जे तरफ नाज़िल फरमायो आ। अल्लाह ताला जो कुरान नूर आहे। अब कुरान छा है सुनो जो संगल नूर इन में तो जो भी इख्तिलाफ आए भी कुरान मुसहफ जी सूरत में पाठन आई पन्नन ते विच में कारिय मस्सा लिखे भी प्रेस छापे प्रेस बाइंडिंग वगैरह उनकी थिए
वो कुरान जको असांजे सीनन में, असांजे मस्जिदन में, असांजे घरन में, असांजे मोबाइलन में फीड थियल आहे। कुरान असांजे हथ जो लिखियल आहे, मस जो लिखियल आहे, पन्नन ते लिखियो पियो आहे, लेकिन पोइ भी अल्लाह फरमाए थो त इहो नूर आहे। इहो छा आहे? ॻाल्हायो ॻाल्हायो जोर सां थोरो। नूर आहे। जॾहिं पन्नन जे मथां कारी मस सां कुरान लिखिजे त उन जी नूरानियत में को भी फर्क नथो अचे। ऐं जे ज़ात खे कुदरत वारो पंहिंजे हथनि सां ठाहे असां ॾे मोकिले। सरकार जी आमद, झुमी झुमी महबूब जी आमद, मदनी जी आमद, मक्की जी आमद, लजपाल जी आमद, मरहबा या मुस्तफा। वो कुरान रब फरमाए तो नूर आ जेको मुतवा जे तरफ नाज़िल फरमायो आ। ऐं पहिरे नंबर ते तव्हां वटि जेका हस्ती आई आ सो बुरहान आहे। बुरहान छा आहे? बुरहान। बुरहान मजा मुराद हुजूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बा बरकात आहिन। बुरहान माना, बुरहान माना दलील, मजबूत दलील। हिकड़ी होंदी आम दलील, उन्हें का बाद होंदी आहे बय्यनत, उन्हीं जे मथा होंदी आहे हुज्जत, उन्हीं जे मथा होंदो आहे बुरहान। ये सब दलीलन जा किस्म। दलील सामू माण्हू के कायल करण जे लाइ हिकड़ो दलील ॾिनो वयो, मुमकिन आहे तो दलील के टोड़े भी, वो टुटी भी सके। वो पंहिंजे अक़िल सां, पंहिंजे इल्म सां, पंहिंजे फन सां उन दलील के टोड़े ऐं न मञे। जॾहिं नथो मञे दलील टोड़े, उनजे मथां हुंदी आहे बय्यनत यानी शाहिदी। पोइ वरी शाहिदी साम्हूं पेश कबी आहे, ही शाहिद तुंहिंजे मथां बीठा आहिनि। पोइ थींदो आहे फ़ैसिलो। शाहिदनि जहिड़ी शाहिदी ॾिनी तहिड़ी तरह फ़ैसिलो थी वेंदो आहे। उहा आम दलील खां बय्यन शाहिदी मज़बूत आहे। उन्हीं का मथे आहे हुज्जत। शाहिदी जे मिलण खां बाद भी साम्हूं वारो इनकार करे सके। उन्होंने शाहिदी ॾिनी पर नथो मञे, इनकार थो करे, लेकिन पोइ भी जबरदस्ती फ़ैसिलो हिन जे मथां बढ़ियो वयो। बाबा शाहिदी अची वई आहे, पर उन्हीं जे मथां हूंदी आहे हुज्जत। हुज्जत उहा आहे जंहिंजो ही इनकार न करे सके। अहिड़ी दलील अचे जो ही इनकार न करे सके त अहिड़ी दलील जे साम्हूं इनकार जी गुंजाइश ई न आहे। पर उन्हीं जे मथां हूंदी आहे बुरहान। बुरहान उहा दलील आहे जो ने बुरहान जे अचण सां मञण खां सवा को रस्तो ई कोन मिलंदो आहे। न चयो सुभान अल्लाह जल जलालु इंसानन के समझाइण जे लाइ दलीलूं पेश फरमाए। उन्हीं का बाद को शाहिद पेश फरमाया, उन्हीं का बाद को हुज्जतूं कायम फरमायूं। उन्हीं का मथे आखिर में अल्लाह तबारक व तआला बुरहान कायम फरमायो आहे। सुभान अल्लाह। ऐ बुरहान जे लाइ, बुरहान के कायम करण जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला हुजूर पर नूर अलैहि सलात व सलाम जी ज़ात का बरकात के मोकिलियो आहे त महबूब अलैहि सलात व सलाम अचल ही सूरत ई अहली आ, हिंदी सीरत ई अहली आहे, हिंदी ज़ात ई अहली आ जो जन साम्हूं अचे त इनकार करण वारो, मुकाबले करण वारो, दुश्मनी करण वारो ऐं मुखालिफ माण्हू उन के मञण खां सिवा को रस्तो ई कोन मिलंदो। यो ही सबब हुओ जो कुफ्फार तोड़े जो इनकार प्या कन, तोड़े जो इनकार प्या कन। लेकिन अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो त मुंहिंजा सोना ही जेके कूड़ जी निस्बत तव्हां जे तरफ पर करे रहिया है,
त हुजूर अलैहिस्सलाम जिन पंहिंजे तरफ़ां ठाहे था ॿुधाइनि अच्छा पाण करीम अलैहिस्सलाम जिन जे दिल मुबारक जे मथां इहा ॻाल्हि ॻरी गुज़री त अॼु ताईं मां इन्हनि जे विच में ज़िंदगी गुज़ारी आहे। अॼु ताईं मूंखे सादिक ऐं अमीन जे लक़बनि सां यादि कंदा रहिया। मुंहिंजी ज़ुबान या किरदार मझां कॾहिं कूड़ हिन ॾिठो ॿुधो न आहे। मां एतिरे क़दुरु सचो बि आहियां ऐं हाणे ही मूंखे कूड़ो चई रहिया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलाम जिन खे कुझु ॾुख गुज़रियो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ओ मुंहिंजा हबीब इन्नहुम ला युकज़िबूनक तोड़े जो काफिर आहे तोड़े जो मुनकिर आहे तोड़े जो मुशरिक आहे इन्नहुम ही तस्दीक शुदा ॻाल्हि आहे त बेशक इहे तव्हां खे कूड़ो नथा चवनि तव्हां खे कूड़ो नथा चवनि तव्हां अॼु बि इन्हनि वटि सचाई तोड़े जो इनकार था कनि इन्नहुम ला युकज़िबूनक ही तव्हां खे कूड़ो नथा चवनि वलाकिन ज़ालिमीन बिआयातिल्लाहि यजहदून पर हिननि ज़ालिमनि अल्लाह जे आयतनि जो इनकार कयो आहे त तव्हां खे केरु कूड़ो चवे। अंदाज़े बयान ते ॾिसो अल्लाह सुब्हानहु व तआला त तव्हां कूड़ा न आहियो तव्हां सच्चा आहियो। तव्हांजी सूरत सीरत कौल फ़इल मुबारक एतिरो त बुरहान जो इन्हनि खे मञण खां सिवा को रस्तो ई कोन थो मिले पर हिननि अल्लाह जे आयतनि जो इनकार कयो आहे उन्ही खे कूड़ो चई रहिया आहिनि। तव्हां खे कूड़ो नथा चवनि तव्हां कल बि इन्हनि वटि सादिक़ो अमीन हो अॼु बि सादिक़ो अमीन तव्हां अल्लाह सरकार जी आमद महबूब जी आमद अतमत गढ़ में महबूब जी आमद मदनी जी आमद मक्की जी आमद सुहने जी आमद नारे तकबीर जोर सा नारे रिसालत नारे तहकीक। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो तव्हां वटि केरु आयो बुरहान आयो। बुरहान माना मजबूत दलील बुरहान जी माना है मौजज़ो मौजज़े जी लफ्ज़ी माना है आजिज़ करण वारो अगे के आजिज़ बनाए छड़े को भी रस्तो फिरार थियण जो नी के न मिले। बुरहान जी माना है रस्ते जो सूहो हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बुरहान माना दलील मजबूत भी आयल बुरहान माना पाण मौजज़ो पाक भी आयल बुरहान जी माना पाण रस्ते जा सूहा भी आयल। जॾहिं अल्लाह तबारक व तआला सभिनी इंसाननि सां मुखातिबा थिया अय्युहल नास ऐ इंसान मुंहिंजा दोस्तों इंसान जे अंदर हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि जेके इनकार कंदा आहिनि मुनकिर आहिनि ॿिया उहे जेके इकरार कंदा आहिनि मोमिन आहिनि ऐं टियों क़िस्म इन्हनि जो आशिक़नि जो आहे जेके चवंदा आहिनि त असां अल्लाह जी दरबार ताईं पहुचो अल्लाह सुब्हानहु व तआला सां मुलाक़ात कयो होसी ताईं असां पहुची वञो। मुंहिंजा दोस्तों पहिरियों दर्जो जेको मुनकिरनि जो आहे उन में मुशरिक मजूसी हिंदू काफिर वग़ैरह सभु कुझु अची विया मञण वारनि जे अंदर उहो दर्जो आहे जॾहिं ईमान आंदो आहे ऐं जेके आशिक़ आहिनि अल्लाह ताला जी दरबार ते पहुचण जो इरादो रखनि था उन्ही खे औलिया अल्लाह ऐं सूफिया इकराम सां यादि कयो वेंदो आहे त अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे सॾु कयो आहे त इंसाननि जे अंदर बि टे दर्जा आहिनि। पहिरियों दर्जो मुनकिरनि जो आहे ॿियो दर्जो मोमिननि जो आहे टियों दर्जो आशिक़नि जो आहे। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी ई सूरत मोकिली आहे उन हिकिड़ी सूरत जे लाइ रब फरमायो त बुरहान इन बुरहान जो टे माना पहिरीं माना है दलील पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मुनकिरनि जे लाइ दुश्मननि जे लाइ अल्लाह जी दलील बणिजी आया आहिनि ऐं मोमिननि जे लाइ पाण मौजज़ो बणिजी आया आहिनि ऐं आशिक़ाने इलाही जे लाइ अल्लाह ताला जी राह जा सूहा बणिजी आया आहिनि।
अल्लाह तबारक व तआला दी जात जा सूहा पढ़जी आया है उन्हें रस्ते जा पाण वाकिफ पढ़जी आया है कहे रब करीम दी दरबार ते पहुंचणो आ त रसूलुल्लाह जे वसीले खा सिवा को भी अल्लाह दी दरबार ते नथो पहुंची सके। मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला हबीब करीम अलैहिस्सलातु व सलाम जे दी जात बरकात के वसीलो पाक बनायो आए। बुखारी शरीफ के अंदर हदीस पाक महबूबन करीमन अलैहिस्सलातु व सलाम जे दी दरबार में एकरे दफे सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जन तौरात शरीफ जो पन्नो खणी आया ऐसा मुंह अची करे अर्ज कयो त बिनी जहान जा सरदार ए तौरात जो पन्नो मुखे मिलियो आ मां तमा जे सागो पढ़ी तो बुधाया कंधे हेठ करे हजरत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जन पढ़न शुरू करे दिनो आ जिए जो पाण पढ़दा वजन पिया महबूब करीम अलैहिस्सलातु व सलाम जिनके पसंद न पियो अचे ऐ नाराजगी जा आसार चेहरे पाक ते जाहिर लगा पिया छो पाण नाराज पिया थल जदा मुंहिंजो कुरान मौजूद आ त पो तोरे जे पढ़ जो लाचार कहड़ो आहे। जदा खातमुल अंबिया अची विया पो मूसा अलैहिस्सलाम जे मथा जेको तौरात लथो आ उनी जी तिलावत जो केड़ो लाचार आए। मुझा दोस्तों हजरत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जन कंध झुकायो तिलावत तौरात जी करे रहा हुआ लेकिन या सहाबा इकराम रिज़वानुल्लाह तआला अलैहि अजमईन पंहिंजे निगाहन सां चारे बदुहा जो दीदार करे रहा हुआ दिलू पाक बहार थी रहियो हो ओचतो जो उन्हनि ॾिठो चेहरे पाक जे मथा नाराज़गी जा आसार आयल। हुज़ूर अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात बरकात के इहा तिलावत पसंद न आए सहाबी सगोरा समझी वया छो जो अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन के अहड़ाई सहाबी यार अता फरमाया हा जेके रसूलुल्लाह जा इशारा भी समझन त रफ़्ज़त जा भी वाकिफ हो जाए। वो यार केड़ो जो यार जो इशारो ही न समझे वो दोस्त केड़ो जो दोस्त जे रमज़न का वाकिफ ही न हुजे। हुजूर अलैहिस्सलातु व सलाम फरमाए तो सहाबियो तमा मुझे मां तवा जे नसीबन में आयो आया आई तवा मुझे भागन में आया हो अल्लाह ताला तवा के मुझे लाई चूंडियो आहे। मुझा दोस्तों जेके अल्लाह तबारक व तआला जा चूंडियल आहे वही रसूल करीम अलैहिस्सलातु सलाम जिनजे रमज़न का भी वाकिफ होता ते इशारन का भी वाकिफ होता। हर सहाबी नबी जन्नत हर सहाबी नबी हर सहाबी नबी जन्नती जन्नती हर सहाबी नबी। सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जो पढ़ असां भी सगोरा समझी वया त हुजूर अलैहिस्सलातु सलाम जिन के यो पसंद नथो अचे पर हाणे उमर साईं के चवे के उन दरबार जो तो एतरो अदब कंदा हा पंहिंजो आवाज त बुलंद कोन कंदा हा पर मथो भी कोन चोरींदा हा का अन्न अला रूसिहिम तुयूर जण त उन्हनि जे मथनि जे मथा पखी वेठा हिल जे मथो भी लोॾे त पखी उॾामी वञे। रसूल करीम अलैहिस्सलातु सलाम जिन जी दरबार पाक में वेही करे वो मथे चोरण जी भी जुर्रत कोन कंदा हुआ। जेके सहाबी रसूल अलैहिस्सलातु सलाम जी दरबार में वेही करे मथे चोरण जी भी जुर्रत न था कल सो रसूलुल्लाह सा किए बगावत करे सकदा किए रसूल अलैहिस्सलातु सलाम के धोखो नहीं सकदा या उन जे अहल बैत सा किए प्यायू कंदा ये सब हथरा दू गालियूं ठयल आहिन न त अल्लाह तबारक व तआला जो कुरान अज भी ऐलान करे रहियो आ रहमा बैनहुम ये सब जो पाण में मोहब्बत करण वारा आहिन। मोहब्बत ॾिसणी याद इन्हनि जी ॾिसो हजरत शेर खुदा मुश्किल कुशा मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन जी मोहब्बत सहाबा इकराम सा ॾिसो जो हजरत मुश्किल कुशा के शहजादा जमदा रहा हुजूर अलैहिस्सलातु सलाम नाला रखया जदा महबूब अलैहिस्सलातु सलाम जो विसाल थियो पाक दामन साइन सलामुल्लाह अलैहा जिंदो भी विसाल थियो हजरत मुश्किल कुशा खोड़ सारी बियो भी शादियों कयो बोल में मुश्किल कुशा के शहजादा जावा पुत्र जाओ नालो पूछो कि भला नालो छा था रखो पर फरमाए नालो मोहम्मद
साईं भलारो नालो वरी ॿियो शहज़ादो क़िबला नालो छा था रखो पाण फरमायो मुहम्मद ॾाढो भलो साईं टियों शहज़ादो जाओ क़िबला नालो छा था रखो पाण फरमायो मुहम्मद चौथो शहज़ादो जाओ क़िबला नालो छा था रखो पाण फरमायो मुहम्मद क़िबला ये चार मोहब्बत हिकड़े घर में फरमात मुझी मोहब्बत ही हुन यार सा एडी आहे न चवा तो जाने नजर कया तो मुखे मोहब्बत ही मोहम्मद नजर अचे सुभान अल्लाह सही पोजो तारफ किए थींदो पाण फरमात हिकड़ो मशहूर थींदो मोहम्मद बिन हनफिया सा बियो मशहूर थींदो मोहम्मद अकबर सा टियों मशहूर थींदो मोहम्मद औसत सा चौथो मशहूर थींदो मोहम्मद असगर सा तंदे करे मुहे महबूब अली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नारा रखा हालो सी वरी पो फरजंद जाओ क़िबला नालो छा था रखो पाण फरमात अबू बकर न चयो सुभान अल्लाह हथ मथे खड़ी करे वरी ॿियो शहज़ादो जाओ क़िबला नालो छा पाण फरमात उमर टियों शहज़ादो जाओ क़िबला नालो छा पाण फरमात उमर क़िबला उमर पाण फरमात हा हिकड़ो उमर जे नाले साईं मशहूर थींदो पियो उमर अतरफ जे नाले साण मशहूर थींदो अलवी खानदान जो हली रहो उमर अतरफ जो खानदान अयो तई हली रहो आहे मुझा दोस्त उन उमर भी करबला मुअल्ला में मौला हुसैन आली मकाम सा गद शहादत में पंजो सिर मुबारक भी पेश फरमायो उन अबू बकर भी पेश फरमायो हेलो सर वरी शहजादो जाओ क़िबला नालो छा पाण फरमात उस्मान वरी शहजाद जा क़िबला नालो छा फरमाए जाफर भा जो नालो तो रखा तो भा दी भी याद ताज़ी थींदी रहे यारन जो यादूं भी ताज़ियूं थींदियूं रहन अब तमा के पुट जमंदो आ त भलारो नालो ॻोल्हे रखंदा आहियो न को सुठड़ो नालो हुजे भलारो हुजे बरकत वारो हुजे त पंहिंजे औलाद ते पंहिंजे बच्चे ते सिकी पंजी मूंखे मिलियो आहे मां उन जे मथां को भलारो नालो रखा को नाले रखण जे लाइ पंहिंजे वरडन सां तूं मशवरा कंदो आहे जे तूं जो दिमाग़ एतिरो कम करे थो त मां भलारो नालो रखां ऐं हाणे चयो थो त बाबा नाले रखण में छा नालो तो रखी सके जेकॾहिं रखी सघिजे थो पोइ अॼु ताईं कंहिं शिमिर नालो रखियो यजीद नालो रखियो भला मरवान शद्दाद फिरौन कारून केर बि नालो न रखंदो छो जो ये ना इन नालन वारा जेके माण्हू आहे उनजो किरदार सुठो न हो उनजो किरदार ख़राब आहे त असांखे नालो भी पसंद न आहे पर जंहिं माण्हू जो किरदार भलो हूंदो आहे त पोइ पंहिंजे पुट जे मथां नालो बि उन माण्हू जो तूं रखंदो आहे तूं हुसैन नालो रखंदो इन जे करे मौला हुसैन जो किरदार सभिनी खां बुलंद आहे तूं मुहम्मद रखंदो आहे तुंहिंजो किरदार सभिनी खां आला अरफा अफदल आहे अहिड़ी तरह तूं चइनि यारनि जा ना टिनि यारनि जा नाला हजरत अमीर मोमिनीन हजरत मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम पंहिंजे शहजादनि जे मथां रखनि था मतलब आहे त मौला अली मुश्किल कुशा टिनि यारनि जा नाला रखी करे साबित करे ॾेखारियो आहे मूंखे अबू बकर जो भी किरदार पसंद आहे त उमर जो भी किरदार पसंद आहे त उस्मान गनी जो भी किरदार पसंद आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया बिहड़ शरीफ मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कयई परवार तहादी हामी हाशमी सरदारे सरदार सोहे सहाबल सथ में मज मस्जिद मणियादार पोचारई चंगा चौधार हुआ है कांदा हबीब से वरी फरमाइन पिया तो हुआ है कांदा हबीब से मुझा मुहिब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्क में
सदो यार खार उमर अदालत अदरो उस्मान इज्जत वार कादिर कया कुर्बजा अली से इकरार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन मत कड़ी करे सुभान अल्लाह। अब थकड़ी का है देर थी थे वहां सुभान अल्लाह थक जा तो मां मुसलसल रात नहीं आवाज कर आई मौलाना मोहम्मद सादिक साहब किला साईं मौलाना अब्दुल वहीद साहब रात के दवाऊं वठी ॾिनो त ही इस्तेमाल कयो अलाह कदो तबियत ठीक थी वेंदी गलो खुली वेंदो पर दवाउन खां वधीक तव्हांजे दुआउन जी ज़रूरत आहे। बेशक थकल जरूर हूंदो है वेठे परे सफर करे घणे ॻाल्हाइण जे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी पोइ इहो किरदो गुबार थिए थो गले में अंदर वेहे थो थकल इंसान खे ज़रूर थिए थो पर तव्हां न जॾहिं मोहब्बत सां इहा चेहरो पंहिंजो खोले करे ऐं ख़ुशी जो ऐं महकी करे हथ खड़ी जंहिंमहिल सुभान अल्लाह चवंदा आहियो त मुंहिंजा थक सभई ख़तम थी वेंदा। सरकार जी आमद झूमी झूमी जगह न थकान सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद सोने जी आमद बिठल बिठल दो सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद सुभान अल्लाह। अल्लाह सुब्हानहू व तआला हबीबल करीम के यार अहड़ा अता फरमाए जो रमजान के समझण वारा हो जाए सुभान अल्लाह। असा भी सगोरा समझिया तो हुजूर अलैहि सलाम जिनके हजरत फारूक आजम के पढ़ण पसंद ना है तो हजरत फारूक आजम के चवे के पास में बैठल सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जन फारूक आजम ने बाह में वठी झटको सुभान अल्लाह जियो जो झटको दिनो तो पनो हेडे हलियो हजरत फारूक आजम ठुक के चिक्यो कोई तेरे ठो इशारो के तो सामूत नजर कर तुझी नजर पन्ने में पया तो सामूत दिस हजरत फारूक आजम के महबूबन करीम जो रुख पाक तो जलाल में हुआ हजरत फारूक आजम पन्नो साइड ते करे यकदम पंहिंजी किची में गारो सुभान अल्लाह यकदम चादर पंहिंजी किची में हथ हिया बजी बी ही पोवरी गोडन भर बैठा गोडन ते उभा थी ऐं पोइ चवण लगा रदीतु बिल्लाहि रब्बन व बि मुहम्मदिन रसूला व बिल इस्लाम दीना असा अल्लाह ते राजी आयो जो हु असा जो रब्बा असा महबूब करीम सा राजी आयो जो हु असा जो रसूला असा पाजे इस्लाम सा राजी आयो जो हु असा जो दीना इन लफ्ज़न जे पोया इयो हुओ त असा जो बेसाण केड़ो वास्तो क़िबला असा जो दीन भी तू आही त ईमान भी तू आही असा जो सब कुछ तू आही बेसाण केड़ो वास्तो मुखे पन्नो लधो माखड़ी ते पढ़ियो आ ये नाराजगी त क़िबला ता मुखे माफ फरमायो मुजा सोना लतीफ सरकार तर्जुमानी फरमाई त रुसम रुसण खोरियो छडराणा रिदाई मुझी मेट में धरा आकिल अगलाई लपेट लतीफ चवे तू कामिल कचाई कर माफ मदाई तसोधा आओ सुखी थिया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन भी एदाई वडा मेहरबान हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनको तानो कौन दिनो का छड़ब कान दिनी आहे पान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जुबान मजाइड़ो लफ्ज कौन गलायो जो अगे जी दिल आजारी थी पवे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन एदाई वडा मेहरबान आइन लतीफ सरकार से तर्जुमानी फरमाई तब मुझे मतायुन जी यारो कल्लब पिरा पे
कदहीं को साथिया डोरा बाने साचल सभेई मुझो झचो ढोल ढिलायो कदम के डोरा को कोन ॾिनो घटि वधि लफ़्ज़ कोन ॻाल्हायो ऐं कॾहिं ॻाल्हाईंदा बि न हुआ इहो सदन शान बि न आहे ऐं इहे सिखियल बि कोन हुआ अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन जे ख़ुल्क़ पाक खे ॾिसी करे नून वल कलम जे अंदरि कसम खणी खणी करे रब करीम जल जलालु इरशाद फरमायो इन्नक लअला ख़ुलुक़िल अज़ीम ओ मुझा महबूब तमा बेशक अजीम खुल्क ते आयो अमा जो खुल्क ही निरालो आ अमा जो शान निरालो आ हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दिल जो अजीम खुल्क आए पान ॻाल्हायो कोन बल्कि पान इरशाद फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदिही उन ज़ात पाक जो कसम आए जंहिंजे दस्ते कुदरत में मुझी जाना लौकान मूसा हय्या अज जे कदा हजरत मूसा अलैहिस्सलाम ज़ाहिरी जिंदगी जे अंदर हयात हुजनहा मा वसअहू इल्ला इत्तिबाई त मुझे तरीके का सिवा मुझी सुन्नत का सिवा मुझी शरीयत पाक का सिवा मुझे मंजन का सिवा मूसा अलैहिस्सलाम के को रस्तो ही कोन मिले हा मूसा अलैहिस्सलाम के को रस्तो ही कोन मिले हा जेकरा अज जिंदा हुजे हाल हयात मूसा अलैहिस्सलाम हुजे यानी मूसा अलैहिस्सलाम के रस्तो मिले तो तभी मुस्तफा जे पाक वसीले साण मिले तो वो मूसा अलैहिस्सलाम जेको तूर सीना ते वनी करे अल्लाह तबारक व तआला सा कलाम फरमाए पियो रब करीम जल जलाल जो कलाम बुधे पियो एडो वडे शान वारो एडे वडे मर्तबे वारो जके अल्लाह तबारक व तआला कलीमुल्लाह जो लक़ब ॾिनो आहे वो रब जो कलीमा डायरेक्ट अल्लाह तआला सा कलाम करण वारो आहे उन्हीं के भी मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत पाक खां सिवा को रस्तो ही कोन थो मिले तो अजकल जे गुमराह सूफिया के शरीयत जे इनकार करण खां बाद कहिड़ो अल्लाह जो लेके रस्तो मिलंदो जे रस्तो अल्लाह जो वठणो आ तो हिकड़ो ही रस्तो रसूलुल्लाह जी दरबार जो आहे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम रब करीम जल्ल जलालू पे इरशाद फरमाए ओ मुझा सोनो तमा ऐलान फरमायो जेकदा तमा अल्लाह ताला सा मोहब्बत कयो था तब वो रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की इत्तबा कयो मुझी फरमान बरदारी कयो मुझे तरीके ते तमा हली पाओ जना रसूलुल्लाह जे तरीके ते तमा हली पियो तो अल्लाह ताला तमा जे जात नहीं पातन के कोन दिसंदो अमा जे माल मिलकत बैंक बैलेंस के कोन दिसंदो अल्लाह तबारक व तआला जी जात पर बरकत छाके दिसंदो आ निस्बत यार के दिसंदो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो मुझे यार जी इत्तबा कयो उनी जी शरीयत ते पूरा हलो उनी जे तरीके के मजबूती साण वठो उनी साण पंजी निस्बत मजबूत कयो तो या अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो जना तमा मुझे यार जी इत्तबा कदो फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह तो अल्लाह ताला तमा साण मोहब्बत कदो व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अमा जा हड़ई गुनाह माफ करे छडींदो
जे जिंदगी भर तवा अल्लाह का परे रहायो रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम का परे रहायो अया कब्र का बाहर आयो अया सकरात जो खरड़ो कोन लगो है अया इजराइल जा चब्बा तवा के कोन पोताल अया कफन का तवा जो जिस्म बाहर अया अल्लाह से तवा के सोच सही दिनिया अया तवा जो अकल कम करे रहो अया तवा जा पैर हली रहा अया तवा जी जुबान चयो वठी रही अया दिल जी धड़कन तवा जी सालिमा अज भी तवा झुकी पाओ अल्लाह ताला जी दरबार में गिची में गारो विची करे रसूलुल्लाह जो वसीलो वठी करे रब का माफी वठो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाई दुआ तमोजा सोना जे एड़े हाल में आया मां प्रकार को न दिसंदस तवा जो पार दिसंदो आया लतीफ सरकार से फरमायो त पाए पांधक चिया में यारो अंगण जे बचल अब कर बचाइयो ढकण थी ढक जल तोड़े लखो जल तभी माफियों दियन में तेरा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दियो पाक दरबार उन्हीं दरबार में हलियो एडीत करम नवाजी थी वी दिया सूरतन के कोन डिठो वी दोआ रंगो नस्ल के कोन डिठो वी दोआ जेकरा सूरत ई रंग ई नस्ल के डिठो वने हा तब अबू लहब पर पर जन्नती हुजे हा छो जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नसब वारो हो सदन चाचो भी हो हसीनो जमील भी हो जने करे जो नालो तब अबू लहब पाजी वयो आहे मुजा दोस्तों जकना अक्लमंदी जी गाल हो जे सरदारी जी गाल हो जे जकना वडे डिग्री जी गाल हो जे तो अबू जल पैरा पैरा जन्नत में वने छो जो दुनिया वाला उन्हीं के अबुल हिकम चवदा हुआ हिकमत जो भी पियो दानाई जो भी पियो एडो बड़ो अक्लमंद इंसान हो पर मुजा दोस्तों जना महबूब जी दरबार में चयो वयो किबला अबुल हिकम हियत हो करे पान फरमाता अबुल हिकम केरा चौ से उमर पुत्र हिशाम जो पान फरमाता दुनिया वाला इन्हें के अबुल हिकम था चौ पर मां तो चवा अबू जहल जहालत जो भी पिया है मशहूर है अबू जहल थियो मानुन का नालो ही विसरी वयो मुजा दोस्तों न अकल ते न की कपड़े लटे ते आहे न की मालो मिलकत ते यार मिलदो तो हिन दिल ते मिलदो तो सूरत खणी कारी छो न हुजे पर दिल जगना सैयदना बिलाल जहरियात जन्नत में पहराऊ होगी तो लाउड में सुभान अल्लाह चाहिए तो सब भाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरकार दी आमद राजे के सुजाग नतमते गड़े सरकार दी आमद महबूब दी आमद मदनी दी आमद लजपाल दी आमद सोहने दी आमद हजरत अल्लाह लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जिन तर्जुमानी फरमाई ते राणे कनारात अब जागो काल मसो दे भाई ना सही फरमाए बात राणे कनारात नौ दिया पो आयो लधीसु लतीफ चवे डाकर कना डात हणे को न पूछे तो साथ जिके आया से अखी वया सुभान अल्लाह दरबार में अल्लाह ताला उनके कबूल करे वठंदो रब करीम जल्ल जलालो फरमात पंहिंजे यार के मां बुरहान करे मोकिलियो दलील बनाए मोकिलियो एडी त मजबूत दलील जेको सामू वारो ॾिसे इनकार करण जी का गुंजाइश ही ना है मुंहिंजो यार मौजज़ो पेरन का वठी चोटी मुबारक ताईं त मौजज़ो सदन जिस्म सा लगल जेको कपड़ो उहो भी मौजज़ो सदन पेरन मुबारक सा जेदी गाजे का जुती मुबारक पेजार पाक नालैन पाक लगल उहे भी मौजज़ो उन्हें जुती जो भी अल्लाह ताला एडो शान करे छजो जो अज आशिक उन्हीं जी तस्वीर पंहिंजे सीने ते ही मथे ते रखी करे खुशी जो भी इजहार करदा है
उन्हें जी निस्बत जो कमाल है मुझा दोस्तों ने जिन शहर में रहल उन्हें शहर के शरफ मिली वने जे घंटी का गुजरल ने घंटी के भी शरफ मिली वी दुआ अभी करीब अली सलात व सलाम जे आईने पाक में पंजो रुख अनवर इसदा हुआ उन आईने पाक के भी एतरो त शरफ मिली वयो एतरो त शरफ मिली वयो जड़ा तो के साण मोहब्बत कंदो आ प्यार कंदो आ तुझे सुनन में तुझे निगाहन में उन्हीं जी यही सूरत रहंदी आहे अब हां या जे साण तो प्यार कयो उन्हीं जी उनजी सूरत तुझे सीने में रहंदी तुझे निगाह में रहंदी पर उन्हीं का सिवा तुझे निगाह में बियो को कौन समाई दुआ तोड़े जो निगाह तुझो कायनात दिसल पर बियो के न समाए सकदिया तुझी निगाह एड़ी तरह तुझी दिल में बियो न समाई दुआ सिर्फ वो ही जैसा तो दिल लगाइया वो आईनो पाक के में मुस्तफा करीम अलैहि सलाम ने बाजी सूरत दिसदा हा उन आईने के भी रसूलुल्लाह साहब इश्क थी वयो जो आईनो वो हुंदो जे में माण्हू दिसे त बाजी सूरत नजर आचे पर कमाल हुओ बुखारी शरीफ में हदीस पाक मौजूद है अम्मा उम्मे सलमा साइन वट सलामुल्लाह अलैहा उन बीबी साइन वट वो आईनो पाक मौजूद हुंदो हो वो जेके रसूलुल्लाह के दीदार जो शौक थींदो हो न पोकंदा हा अम्मा के चौथ आईनो बाहर मोकले आईनो सामू कंदा हा हुंदो तो सहाबी हो पर सूरत रसूलुल्लाह की नजर आई हुई सुभान अल्लाह उन्हें आईने भी महबूबन करीमन सा एड़ी मोहब्बत कईया जो उन्हें आईनो भी चले थो तहाने रसूल का सिवा तेजी सूरत मुझे अंदर नथी समाए सके जो यार मुझे मुखे सामू रखियो आ मुझे सामू मुझे रुख कयो आ मुझे जलवा तजल्ला मुझे अक्स मुझे अंदर जरा महफूज थिया मां बेकदरो नाया जो यार के अक्सर के त्राहे छजा ये हमेशा हमेशा ते यार के अक्स मुझे अंदर महफूज रहदा उन्हें यार सा दिल लगाया उन्हें महबूब सा मोहब्बत कयो उन्हें यार जी खुशी में महफिलों सजाईदा रहो इंशाअल्लाह तबारक व तआला हिते भी बेड़ा पार थी रात कबर क़यामत के अंदर भी बेड़ा पार थी आमिर जो दोस्तों अल्लाह सुब्हानहू व तआला मुझाई थोड़ा लफ्ज पर अजीम बारगाह में कबूल फरमाए जेके भी आया जाथा भी आया जड़ी नियत साण आया अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हें सबनी जे दिल जो नेक मुरादों पूरी फरमाए तंदुरुस्ती अता फरमाए यार जो महफिल सजाईदा रहो यार के महफिल में जरूर बीदा कयो यो न दिसो मां बार-बार चवंदो हा यो न दिसो त केर थो बाइस करे हां ही जरूर दिसो त कंहिंजी मोहब्बत में महफिल सजाई वई आहे जेको बीदो तो यार जा तराना ही बयान कंदो यार जो हुस्न जमाल ही बयान कंदो उन जे हुस्न जमाल के बुधण जे लाए यार के तरान के बुधण जे लाए पंजे सीने के हुजूर अली सलात व सलाम जे इश्क सा सरशार करण जे लाए जरूर तवा कर थियो उन महफिल में वणो पंजे जगहन के सिंगारियो काजिन के सिंगारियो पंजे सीनन के बेजन साण सिंगारियो मुजा दोस्तों यो सिंगार त घड़ी खड़ जो पर या मोहब्बत जो इजहार कयो इन्हीं जो अजर अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां असा के दुनिया में भी दी दो तो कब्र क़यामत में ब अता फरमाई दो अल्लाह सुब्हानहू व तआला असा सबनी जो अचण वेहण बुधण बुधाण कबूल फरमाए रब करीम असा के हिदायत कायम फरमाए नमाज जी पाबंदी कयो कुरान जी तिलावत कयो अब्बे अम्मा जो एहतराम कयो पंहिंजे बच्चन जी इस्लामी नमूने साण तरबियत कयो आई पंहिंजे वडन जो खुसूसी तरह एहतराम कयो पंहिंजे उलमा साण मुनसलिक रहो को भी एड़ो मजहबी या मसलकी या को फिकही मसालो तव्हां जे आडो अची वजे उनके पाण हल करण जी कोशिश न कयो पंहिंजे उलमा वट छा रुजू कयो त उहे तव्हां जो मसालो हल कन इल्म जी रोशनी में जॾहिं तव्हां ईंदो त इंशाअल्लाह ताला तव्हां के हिदायत ही हिदायत मिलंदी रहंदी व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम
आमीन। इलाही आलमीन असांजी हाज़िरी कबूल फरमा, अचण वेहण कबूल फरमा, नंगर न्याज कबूल फरमा। ऐ रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में, पंहिंजे प्यारनि जे सदके जेके असां नंगर न्याज कयोसीं, महफ़िल सजाईसीं, इनजो सवाब हुज़ूर अलैहि सलाम जी पाक दरबार में तोहफ़तन हदियतन पहुंचा। हुज़ूर अलैहिस्सलाम जिन्हें वालिदैन करीमैन अज़वाज मुतहरात अहल बैत सहाबा इकराम ताबईन तबा ताबईन आइम्मा हज़रात हज़रत गौसुल आज़म पीरन जे पीर सोने मुर्शिद दस्तगीर जी दरबार में हज़रत इमाम रब्बानी जी दरबार सॼी उम्मत भलारी के जो सवाब ख़ुसूस बिलख़ुसूस मरहूम मग़फ़ूर भाऊ चाचो अरबाब अली अब्बासी अलैहि रहमत जे रूह पुरफुतू के जो सवाब पहुंचा। ऐं हाज़रीन महफ़िल जा जेतिरा भी रिश्तेदार दुनिया में रहलतूं करे आ उन्हीं के जो सवाब पहुंचा। ऐं अल्लाह उन्हनि जे सभिनी मोमिननि जे क़ब्रनि के पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा। ऐं रब करीम असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा, असांजा कर्ज़ मर्द मुसीबतों दूर फरमा, बीमारन के शिफाए कामिल अता फरमा, बेरोज़गार के हलाल जा रोज़गार अता फरमा, सभी के रिज़्क़ रोज़ी में तू बरकत अता फरमा। असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी हिफाज़त फरमा, असांजी सिंध सगोरी के आबाद फरमा, असांजे दादू शहर के अमन अमान जो गहवारो बनाए। ए अल्लाह असांजे दाणे पानी में बरकतों अता फरमा। ए असांजे मीलाद जो रेडियो महफ़िल जे रोडन रस्तन सां मस्जिदन में या पिंडालन में ए रब करीम उन सभिनी जो तू हिफाज़त फरमा, दुश्मनन जे शर्र खां तू महफूज फरमा, शैतानन जे शर्र खां तू हिफाज़त में फरमा। ए अल्लाह जेके असांजा आर्मी जा दोस्त ऐं साथी भाइर पाकिस्तान जे भलाई जे लाइ रात ॾींहुं कोशिशूं करे रहिया आहिनि या पहरा ॾेई रहिया आहिनि, ए अल्लाह तू उन्हनि जी हिफाज़त फरमाए। असांजी इंतज़ामिया जिन असां सां ताउन कयो आहे इन महफ़िल जे सजाइण में तू उन्हनि खे शाद ऐं आबाद फरमा, ऐं जिन भी ख़िदमत कई अॼोकी महफ़िल में तू सभिनी जो जाइज़ मुरादूं पूरियूं फरमा। असांजी अदलिया ऐं असांजी गवर्नमेंट खे हिदायतूं नसीब फरमा, जेके अवाम सां वाइदा कयूं उन्हनि वाइदनि ते पूरो अचण जी उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमा। बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद।